अऊज़ु बिल्लाहि मिनश रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम युरिदुल्लाहु लियुबय्यिना लकुम व यहदियकुम सुननल लज़ीना मिन क़ब्लिकुम व यतूब अलैकुम वल्लाहु अलीमुन हकीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल खैर व बिका नस्तईन या फ़ताह या फ़ताह रब्बि ज़िदनी इल्मा। हिते शरीयत जा कुझु अहकाम अची रहिया आहिनि। इंसानु कॾहिं कॾहिं सोचींदो आहे त मुंहिंजे मथां हेतिरियूं पाबंदियूं छो आहिनि, मां ही कमु कयां ही कमु न कयां, आख़िर छो, कहिड़ी वजह जे करे मूंखे कुझु कम करणु घुरिजनि ऐं कुझु कम न करणु घुरिजनि, कहिड़ा कम हलाल आहिनि कहिड़ा कम हराम आहिनि, आख़िर इन्हनि जी वजह कहिड़ी आहे। त इन्हनि ॻाल्हियुनि खे इंसानु पंहिंजे मथां हिकु तरह जो भार सम्झी वेंदो आहे। दुनिया में बि केतिरा ई फ़लसफ़ा कमु करे रहिया आहिनि। घणनि जो इहो ई ख़्यालु आहे त हलाल ऐं हराम जी जेका पाबंदी आहे, जेका इन्हनि में तमीज़ करण वारी ॻाल्हि आहे, इन्हनि खे ई ख़तमु कयो वञे। दुनिया में हर शइ हलाल हुजे, जॾहिं हर शइ हलाल हूंदी त हराम जो बहस ई ख़तमु थी वेंदो। इंसान खे किथे बि कंहिं बि तरह जी रुकावट पेश न ईंदी। पोइ जिन माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त पोइ उन्हनि जो हाल बि ॾिसी वठो। उहे आहिनि त दुनिया में तरक़ी याफ़्ता मुल्क, पर उन्हनि माण्हुनि जो हाल ॾिसी वठो त कहिड़ो आहे। न उन्हनि में शर्म हया बाक़ी रही आहे ऐं न ई उन्हनि में इंसानियत बाक़ी आहे। बज़ाहिर त हू जानवरनि जी वधि खां वधि ख़िदमत कनि था। हू चवनि था त इंसानियत इहा ई आहे त जानवरनि जो बि ख़्यालु रखियो वञे, पर इंसाननि सां हुननि जो कहिड़ो हशर आहे। इसराईल ॾिसो, अमेरिका खे ॾिसो, उन्हनि ईरान ऐं फ़लस्तीन सां केॾो ज़ुल्म कयो आहे, ऐं ॿिया जेके बि मुस्लमान मुल्क आहिनि उन्हनि सां बि कहिड़ी उन्हनि ज़ुल्म वारी रवेश रखी आहे। हुननि जी नज़र में सिर्फ़ु इहे पाण ई ईसाई ऐं यहूदी जेके इंसान आहिनि सो इंसान आहिनि, ऐं ॿिया जानवर बि हुननि जी नज़र में इंसान ई आहिनि। बाक़ी जेके मुस्लमान आहिनि हुननि जो हू क़दुरु नथा कनि, त हुननि वटि का बि इंसानियत असल में न रही आहे। हू इंसान नुमा हैवान रहिया आहिनि, छो जो हुननि जी तहज़ीब इहा आहे त का बि शइ हराम कोन्हे, का हर शइ हलाल आहे। ऐं हलाल बि उहा शइ जेका हुननि जी दिलि हुननि खे पसंदीदा चवे पई, जिन में हुननि जो पंहिंजो फ़ाइदो आहे, जिन में हुननि जा मफ़ादात आहिनि, उहे शयूं हुननि जे लाइ हलाल आहे। तॾहिं अलाह फरमाए थो, जॾहिं तव्हां मूं जूं हदूं जेके मूं मुक़ररु कयूं आहिनि इहे तव्हां टोड़ींदव त पोइ मां तव्हांखे न दुनिया में किथे जो छॾींदुसि ऐं न ई आख़िरत में। जॾहिं तव्हां आख़िरत में ईंदा त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हांजे हिते मां कहिड़ो हशर कंदुसि, तव्हांजे लाइ अज़ाब मूं तयारु करे रखियो आहे। बाक़ी जेकॾहिं दुनिया में बि तव्हां मुंहिंजो इहो मुक़ररु कयल कानून, मुंहिंजो मुक़ररु कयल हदूं तव्हां टोड़ींदा त मां तव्हांखे दुनिया में बि ज़लील कंदुसि। शैतान खे मां तव्हांजे पुठियां लॻाए छॾींदुसि, शैतान तव्हांजो गहरो दोस्त हूंदो। ऐं क़ुर ई फरमाए थो, जंहिंजो साथी शैतान थी वियो त उहो कहिड़ो न बुछड़ो साथी आहे। अलाह चाहे थो त तव्हांखे गुज़िरियल माण्हुनि जी राह खोले ॿुधाए ऐं तव्हांखे उन्हनि जे रस्ते ते हलाए ऐं पंहिंजी महिरबानी करे। ऐं अलाह त सभु कुझु ॼाणंदड़ कमाल हिकमत जो साहिब ऐं दानाओ आहे। अलाह त चाहे थो त मां तव्हांखे नेक माण्हुनि जो रस्तो खोले ॿुधायां त जीअं तव्हां बि उन्हनि नेक माण्हुनि जे ॾसियल रस्ते ते हलो, त जीअं मूं हुननि खे बि कामयाबु कयो आहे त अहिड़ीअ तरह मां तव्हांखे बि कामयाबु कयां। ऐं उहो रस्तो कहिड़ो आहे? ही क़ुर ऐं हदीस वारो ई रस्तो आहे, मुंहिंजी शरीयत वारो रस्तो आहे। तव्हां इन ते हलो, इन खे क़ाइमु रखो, इन ते क़ाइमु रहो, त इनशा तव्हां बि उन्हनि मुंहिंजे नेक बाननि वांगुरु कामयाबु थींदा। ऐं अलाह त तव्हां ते महिरबानी करणु घुरे थो, पर जेके माण्हू पंहिंजी नफ़्सानी ख़्वाहिशुनि जी पैरवी कनि था, उहे चाहिनि था त अमीं बि उन्हनि वांगुरु सिधी राह खां तमामु परे वञी पओ या भटकी वञो। अलाह फरमाए थो त मां तव्हांखे पंहिंजी शरीयत ॾेखारे, शरीयत वारो रस्तो ॾेखारे तव्हांखे ॿुधायां त तव्हां इन ते हलो त तव्हांजी इहा कामयाबी आहे। पर अलाह ताला हिन आयत में फरमाए थो त केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जेके ख़ुदि त भटकियल आहिनि, पर उहे चाहिनि था त तव्हांखे बि मुंहिंजे रस्ते खां भटकाए छॾनि। ऐं जेकॾहिं तव्हां बि उन्हनि जी ॻाल्हि मञी ऐं तव्हां उन्हनि जे रस्ते ते हलियो त अलाह ताला फरमाए थो त तव्हां बि मुंहिंजे रस्ते खां परे भटकिजी वेंदो, तव्हां बि गुमराह थी वेंदो। अॼु बि ही पूरी दुनिया में जेको नारो हली रहियो आहे त औरत जी आज़ादी, यानी औरत खे बि आज़ादु कयो वञे। छा खां आज़ादु कयो वञे? औरत आहे क़ैद छा में? औरत क़ैद आहे अलाह जे शरीयत जे कानून में। न सिर्फ़ु औरत क़ैद आहे, बल्कि मर्द बि क़ैद आहे अलाह जे कानून मुताबिक़। हिकु शरीयत आहे अलाह ताला ठाही आहे। अलाह फरमाए थो इहो हिकिड़ो दाइरो आहे, हदूं आहिनि, इन में ई तव्हांखे रही करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी आहे। हाणे औरत खे अलाह ताला इस्लाम में रहंदे हिकु इज़त ॾिनी आहे, ऐं औरत खे अलाह ताला जेको चाहियो पंहिंजे तरफ़ां उहो अता कयो। विरासत में को बि शुरू में हिसो कोन हो, अलाह ताला उनखे अधु हिसेवार करार ॾिनो। अलाह ताला औरत खे मुड़ुस जे ताबे रही ऐं उनजी इज़त वधाइणु चाही आहे। पर हे जेके मग़रबी तहज़ीबात आहिनि, इहे चाहिनि थियूं त औरत खे छुड़वाग छॾे ॾियूं,
उनखे मुड़ुस जे ताबे रहण न ॾियूं। हुननि जो नारो आहे त औरत ऐं मर्द, ज़ाल ऐं मुड़ुस ॿई बराबरि आहिनि। भला सोचे ई वठो, अगरि कंहिं बि इदारे में अगरि 2 सरबराह हूंदा, त छा उहो इदारो हली सघंदो? बिल्कुलु बि न। अगरि घर में बि ज़ाल ऐं मुड़ुस जे बराबरि थी वञनि, त उहो घर बि कोन हली सघंदो। त मग़रिबी तहज़ीबात टारगेट कयो आहे औरत खे, ऐं जेका औरत दीन खां परे आहे, त उहा अलाह जी शरीयत खां बि परे आहे। पोइ हुनजे घर में बि को सुकून कोन्हे, हू पंहिंजे घर खां बि परे आहे। अलाह त चाहे थो त अव्हां लाइ ॿार हल्को करे, छाकाणि त इंसानु ॾाढो कमज़ोर पैदा कयो वियो आहे। तव्हां इहो न सम्झो त अलाह ताला ई असांजे मथां ॿार विझी रहियो आहे। न, अगरि इहा शरीयत न हूंदी त पोइ हक़ीक़तनि में असांजे मथां ॿार हूंदो। पोइ असांखे ही बि कमु करिणो पवंदो, हू बि कमु करिणो पवंदो, हर कमु करिणा पवंदा, ऐं केतिरा असां कम बर्दाश्त करे सघंदा। इहा अलाह जी वॾी महिरबानी आहे जो अलाह असांजे लाइ आसानी फ़रमाए छॾी आहे त ही कम जेके नाजाइज़ आहिनि, ही हराम आहिनि, इन्हनि खां त तव्हांखे हर सूरत में परे रहणो आहे। बाक़ी वञी बचिया चंद कम जेके हलाल वारा आहिनि, अलाह फ़रमाए थो त इहे तव्हां करियो। छो जो इंसान खे अलाह ताला तमामु कमज़ोर पैदा कयो आहे, ऐं अलाह जी शरीयत ते हलंदे ई तव्हांजो मुआशिरो, तव्हांजो निज़ाम, तव्हांजो मुल्क पुरसुकून ऐं अलाह जी रहमत जे दायरे में अची वेंदो। अगरि अलाह जी शरीयत खे हटी करे तव्हां पंहिंजे कानून ते अमल कंदव, त पोइ ॾिसी वठो अॼु असांजे मुल्क पाकिस्तान जो कहिड़ो हशर आहे। असांजे मथां अलाह जा अज़ाब आहिनि, महांगाई जी सूरत में, असांजे ज़ालिम हुक्मराननि जी सूरत में। ख़ुदि अवाम ई असांजो अॼु ज़ालिम आहे, छो जो अवाम बि अलाह जे शरीयत खे छॾे वेठो आहे। दीन में नवां नवां रस्ता उन्हनि ईजाद करे छॾिया आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, उहो वक़्तु वेझो आहे जो फितना बारिश जे क़तरनि वांगुरु तव्हांजे घरनि में दाख़िल थींदा। अॼु दीन में न ख़बर कहिड़ा कहिड़ा रस्ता इख्तियार थी विया आहिनि। अॼु खां 5, 10, 15, 20 साल पहिरीं जेके दीन में शयूं कोन हुयूं, उहे शामिल थी चुकियूं आहिनि। ॾींहों ॾींहुं अलाए कहिड़ा कहिड़ा तौर तरीक़ा, रस्मूं दीन में शामिल थी रहियूं आहिनि। इहा बि असांजी पंहिंजी नहूसत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त जंहिं दीन में नई शइ ईजाद कई, उहा रद आहे, उहा बिदअत आहे। हिकिड़ी ॿी जॻह ते फरमाइनि था त बिदअत गुमराही आहे, ऐं गुमराही तव्हांखे जहन्नम में विझंदी। असांखे बि घुरिजे त जेको अलाह ऐं अलाह जे रसूल जे तरफ़ां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे दीन मिलियो आहे, इन ते अमल कयूं। न इन में घटिताई थींदी, न इन में का बि इज़ाफ़ो थींदो। ए ईमान वारो, हिक ॿिए जो माल पाण में नाहक ऐं बातिल तरीक़े सां न खाओ। ॾिसो, अलाह फरमाए थो त पंहिंजो माल कूड़ जे तरीक़े सां, ठगी वारे तरीक़े सां, हराम वारे तरीक़े सां, बातिल तरीक़े सां न खाओ। ऐं असांजो छा हाल आहे? असांखे कंहिंजी ज़मीन पसंदि अचे थी त उन ते असां कब्ज़ो करे था छॾियूं, पंहिंजा वाठा विहारे था छॾियूं। अगरि कंहिंजो दुकानु पसंदि अचे थो त उन जो दुकानु उन खां ख़ाली कराए था छॾियूं, ज़ोर ते, ॾाढ ते। अगरि असांखे कंहिं इदारे जो सरबराह बणायो वञे थो, उनजी बजट पाण में मिली जुली करे सभु राशि खाई था वञनि। ऐं अगरि मुल्क जो सरबराह कयो वञे थो, त वरी चवंदुसि पाकिस्तान तव्हांजे लाइ बहितरीनु नमूनो आहे। ॾिसी वठो पाकिस्तान, पाकिस्तान अलाह जे तरफ़ां हर तरह सां मालामाल आहे। पर अफ़सोस आहे त असां ते ज़ालिम हुक्मरान मुसलत कया विया आहिनि अलाह जे तरफ़। इन में असांजा अमाल शामिल आहिनि। असांजे इमालनि जे करे अलाह ताला असां ते ज़ालिम हुक्मरान मुसलत करे छॾिया। इन में ॿियो कंहिंजो बि हथु कोन्हे। ही मुहर्रम जो महीनो हले पियो 2026 में। इन में हिकिड़ो ॾींहुं ईंदो आशूरा जो ॾींहुं, जंहिं ॾींहुं अलाह ताला बनी इसराईल जी तौबा क़बूल कई हुई। असांखे बि घुरिजे त पूरी उम्मत, पर ख़ासि करे पूरो मुल्क पाकिस्तान मिली करे अलाह खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठूं, तौबा करियूं, ऐं जेको दीन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी आया हुआ, असली दीन, उन खे ई पकड़ियूं। छो हिकिड़ी जॻह ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मां तव्हां में 2 शयूं छॾे थो वञा, अगरि तव्हां इन्हनि ॿिन्ही खे मज़बूती सां पकड़े रखियो त तव्हांखे को बि गुमराह न कंदो। हिकिड़ो अलाह जो किताब ऐं ॿी मुंहिंजी सुन्नत। हाणे असांखे घुरिजे त अलाह जे किताब ऐं अलाह जे रसी खे पकड़ियूं, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे पकड़ियूं। सवाल ई पैदा न आहे त को बि इंसान तव्हांखे गुमराह करे। पर अफ़सोस आहे, असां इन्हनि ॿिन्ही शयुनि खे छॾे करे बाक़ी हर इंसान जे पुठियां असां केतिरा अलाह जे हुकुमनि जे ख़िलाफ़ पिया वञूं। पर पोइ बि हुन जी रहमत आहे त हू असां ते पंहिंजो अज़ाब, वॾो अज़ाब, नंढो त अज़ाब असां ते हर साल नाज़िल कंदो रहे थो। ख़ुदि क़ुरान में अलाह ताला फरमाए थो त मां तव्हांखे वॾे अज़ाब अचण खां पहिरीं, यानी क़यामत खां पहिरीं नंढनि नंढनि अज़ाबनि में मुब्तला कंदुसि, त जीअं तव्हां मूं वटि वापसि अचो, तव्हां रुजू करियो, तव्हां मोटी पओ, तव्हां तौबा करे अचो। पर असां ॾाढा सरकश आहियूं। असां अज़ाब ॾिसूं था, पर अञा असांजी दिलि वधीक सख़्तु थी वञे। पोइ बि हुनजी महिरबानी आहे, उहो असां ते पंहिंजी रहमत वारी छांव खे न पियो छॾे। मगर हिक ॿिए जी रज़ामंदी सां वापार में खाई सघो था। वापार तव्हांजे लाइ
हलाल कयो। हिकिड़ो इंसानु 100 रुपए जी शइ वठे थो, उन खे पोइ 110 रुपया या 120 रुपया या 140 रुपए में अगरि खपाए थो, विकिणे थो, त हुनखे इजाज़त आहे। इहो हलाल तरीक़ो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कसम खाइण सां सामान त जल्दी खपिजी वेंदो आहे, पर उहो कसम बरकत खे ख़तम करे छॾींदो आहे। असां बि कसम खणी शयूं खपायूं था, अलाह जो कसम ही शइ मूं हैदरे में वरिती आहे। अलाह जो कसम हिन शइ में को ऐब न आहे। अलाह जो कसम ही शइ मुंहिंजी बिल्कुलु साफ़ आहे, मुंहिंजी ताज़ी आहे। ईअं करे हू पंहिंजो सामान खपाए त विझे थो, पर अलाह जो रसूल फरमाए थो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त इन जो जेको बरकत वारो हिसो हो उहो ख़तम थी वियो। हाणे हिन बंदे खे उहा बरकत हासिल कोन थी। इन लाइ असांखे घुरिजे जेका तिजारत करियूं था, साफ़ शफ़ाफ़ तरीक़े सां करियूं, कसमनि खां बचूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं शख़्स पंहिंजो सामान खपाइण लाइ चयो, अलाह जी कसम मूंखे इन सामान जी क़ीमत एतिरी एतिरी मिली रही हुई, उन ते हिकु शख़्स सच सम्झी ऐं उन जी ॿुधायल क़ीमत ते सामान ख़रीदे वरितो, अलाह ताला क़यामत जे ॾींहुं उन शख़्स जी तरफ़ रहमत जी नज़र न कंदो। असां बि का गाॾी वठंदा आहियूं, त पोइ खपाइण वारो छा चवंदो आहे त इन जी मूंखे क़ीमत 25 लख लॻी। अलाह जो कसम इन जी क़ीमत मूंखे 25 लख लॻी हुई, लेकिन मूं 25 लखनि में इहा गाॾी कोन खपाई आहे। मां इहा खपाईंदुसि 27-28 लखनि। जॾहिं उन सां बहस कयो वञे थो ऐं आख़िर में ई त बाबा हाणे असांखे गाॾी इहा नथी घुरिजे, असां वञूं था, त पोइ आख़िर में बि चवे थो चलो ठीकु आहे 24 बि ॾेई छॾियो, 24.5 बि ॾेई छॾियो। यानी पहिरीं हिन खे 25 लॻा हुआ, 25 हिन में कसम खणे पियो चवे त मां कोन ॾींदी लख, लेकिन आख़िर में 24 24.5 लखनि में गाॾी ॾेई थी छॾे। त अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त अगरि हिन इहो अमल कयो त क़यामत वारे ॾींहुं अलाह इन बंदे जी तरफ़ रहमत वारी नज़र सां ॾिसंदो बि कोन। असांखे बि घुरिजे जेका बि शइ खपाइणी आहे, जेका शइ वठणी आहे, त ईमानदारी सां उन जी ख़रीदो फ़रोख़्त करियो, न कि बेईमानी सां। ऐं पंहिंजो पाण खे हलाक न करियो। ऐं यकीनन अलाह त हमेशह अव्हां ते ॾाढो महिरबानी। अलाह ताला क़त्ल खां बि मना थो फरमाए त तव्हां क़त्ल न कयो। पहिरीं पढ़ी आया आहियूं त अगरि केरु कंहिंजो क़त्ल कंदो त हुन खां क़िसास वरितो वेंदो, ऐं क़िसास जे लाइ अलाह ताला सख़्ती सां हुकुम फरमायो त मूं तव्हां ते फ़र्ज़ कयो आहे, तव्हां ते मूं लाज़िम कयो आहे त तव्हां क़िसास वठो, हुन जे बदिले खून वठो। इहो तव्हां ते फ़र्ज़ आहे मुंहिंजे तरफ़। हा, पोइ वरी थोरी रिआयत बि ॾिनई त अगरि तव्हां खून वहा या माफ़ी वारो मामिलो कंदो त उहो बि तव्हांजे लाइ जाइज़ आहे। लेकिन पहिरियों हुकुम आहे त तव्हां हुनखे क़त्ल ई करियो, क़ातिल खे, त जीअं तव्हां में अमुन रहे। हिते हुकुम थो फरमाए त तव्हां पाण खे पंहिंजो पाण खे क़त्ल न करियो। पर असां ॾे अॼु क़त्ल तमामु आम लिखियो थो वञे ऐं बिल्कुलु आम बि थी चुको आहे। हुनजी वजह छा आहे? असांजी अदालत। छो जो असांजी अदालत सभ खां पहिरीं त अलाह जे हुकुम ते कोन्हे, अलाह जी शरीयत मुताबिक़ हू फ़ैसिला कोन पई करे। हुननि वटि जेको बि कानून आहे उहो ब्रिटिश लॉ आहे, उहो अंग्रेज़नि जो कानून आहे जेको हुननि वटि बि शायदि तब्दील थी चुको आहे, पर असां वटि तब्दील न आहे। असांजी अदालत हेठां खां 6 या 7 नंबर ते आहे। हुजण इहो घुरिजे हा त छो जो इस्लामी मुल्क आहे त असांजी अदालत नंबर 1 हुजे, मथां खां नंबर 1, हेठां खां न। उन जी वजह इंसाफ़ कोन्हे को असां वटि। अलाह जे कानून जे ख़िलाफ़ असांजा फ़ैसिला आहिनि। जॾहिं कंहिंखे इंसाफ़ न मिलंदो, हर हिक खे ख़बर आहे जेकॾहिं असांजो मामिलो अदालत में वियो त इहो ड्रिगो हलंदो, 10, 12, 15 साल हलंदा, तारीख़ ते तारीख़ मिलंदी, पेशी ते पेशी हूंदी। पोइ आख़िर छा थींदो? मक़तूल जा वारिस पंहिंजो फ़ैसिलो पाण ई कंदा। उन्हनि जो हिकिड़ो क़त्ल थियो हूंदो त हाणे हू हुननि जे बदिले में 5 क़त्ल कंदा, ऐं 5 क़त्लनि जे बदिले में हो वरी 8 क़त्ल कंदा, ऐं इहो सिलसिलो हलंदो रहंदो। यकीन अगरि तव्हांखे न अचे त तव्हां असांजी बहिराड़ी में हलिया वञो, बिरादरी तकरार हुननि जा हलनि पिया, उन्हनि जा क़ौमी तकरार हलनि पिया। उन्हनि जूं नसलूं ख़तम थी वियूं आहिनि इन्हनि झगड़नि में, इन्हनि क़त्लनि में। इन क़त्ल खां बचण जो बि वाहिद हल अलाह जी शरीयत, अलाह जो कानून। जॾहिं सूरह माइदा पढ़ंदासीं त उते इन जी थोरी वज़ाहत कंदासीं। ऐं अलाह ताला त बाक़ाइदे पंहिंजा फ़तवा फ़रमाया, उहे कहिड़ा फ़तवा आहिनि, उन वक़्तु उन जी वज़ाहत कंदासीं इंशा अल्लाह। ऐं जेको पोइ बि ज़्यादती ऐं ज़ुल्म सां ईअं कंदो त असीं उनखे जल्दी बाहि में विझंदासीं, ऐं इहो कमु अलाह लाइ तमामु आसान आहे। अलाह फरमाए थो जेकॾहिं तव्हां बाज़ न आया, इहे कम जेके मूं मथे मना फरमाया, अगरि तव्हां इहे कया, पोइ फरमाए थो त मां बि तव्हां सां रिआयत कोन कंदुसि। पोइ तव्हां इहो न सम्झिजो त मूंखे इंसाननि खे जहनुम में विझणु को ॾुखियो कमु आहे। इहो कमु मुंहिंजे लाइ तमामु आसान आहे। इंसानी ज़िंदगी जा ॿ तमामु वॾा मसाला जेके तमामु गहरी नज़र घुरनि। पहिरियों आहे वॾा गुनाह, गुनाह कबीरा, ऐं उन खां पोइ आहे नंढा गुनाह, सगीरा गुनाह। हाणे कबीरा गुनाह कहिड़ा आहिनि? कुफुर आहे, शिरक आहे,
वालिदैन जी नाफ़रमानी, यतीम जो माल खाइणु, कंहिंखे नाहक क़त्ल करणु, फ़र्ज़नि जो छॾे ॾियणु, जेके अलाह ताला फ़र्ज़ असां ते कया आहिनि हुकुम, उन्हनि जो छॾण बि कबीरा गुनाह में शामिल आहे। बिलफ़र्ज़ आहे नमाज़, रोज़ो, ज़कात, हज, इन्हनि खे बि छॾण वॾनि गुनाहनि में शामिल आहे। ऐं अलाह जे तरफ़ां हराम कयल शयुनि जो बि अपनाइण, उन्हनि ते बि क़ाइमु रहण वॾनि गुनाहनि में शामिल आहे। जीअं मथी आयत में अलाह ताला फरमायो त ही कम तव्हां न करियो, यानी क़त्ल बि न करियो, बातिल तरीक़े सां, कूड़ तरीक़े सां, नाहक तरीक़े सां कंहिंजो माल बि न खाओ। ऐं अॻियां फरमायईं त अगरि इन्हनि ते तव्हां क़ाइमु रहिया त पोइ मां तव्हांखे जहन्नुम में, इहे वॾा वॾा गुनाह आहिनि। अलाह फरमाए थो त इन्हनि खां बचो। ऐं ॿिया नंढा नंढा गुनाह, नंढनि गुनाह जे बारे में फरमाए थो त जेके तव्हां खां ग़लती में थी विया, बेख़्याली में थी विया या ख़्याली में बि थी विया, त ईंदड़ आयत में फरमाए थो तव्हां वॾनि गुनाहनि खां बचो त मां तव्हांजा नंढा गुनाह मुआफ़ करे छॾींदुसि। हू त रहमान आहे, हू त इंतज़ार में आहे त मां पंहिंजनि बंदनि जा गुनाह मुआफ़ करियां। पर बंदो कोशिशि बि था करे, बंदो हुन ते शर्मिंदगी जो इज़हार बि था करे, बंदो वॾनि गुनाहनि ते क़ाइमु रहे ऐं उहो इंतज़ार में हुजे त मुंहिंजा नंढा गुनाह माफ़ थींदा। हू त नंढनि जी बि माफ़ी कोन्हे। अगरि थी बि वञे नंढनि जी, पर हू वॾनि में त पकिड़िजी पवंदो। जेकॾहिं तव्हां वॾनि गुनाहनि जिन खां अव्हांखे मना कई वई आहे पासो कंदव, बचंदव, त असां अव्हांजा नंढा गुनाह माफ़ कंदासूं ऐं अव्हांखे इज़त वारियुनि जायुनि में दाख़िल कंदासीं। ही केॾी वॾी प्यारी ऑफर पई अचे अलाह जे तरफ़। हिते अगरि तव्हांखे का बैंक जी ऑफर मिलंदी आहे, फ़ौरन तव्हां हुन मां फ़ाइदो हासिल कंदा। ऐं हिते वॾी ऑफर अलाह ताला फरमाए रहियो आहे त तव्हां रुॻो हिननि वॾनि गुनाहनि खां बचो त नंढा गुनाह मां तव्हांजा सभु माफ़ कया। इन जे बारे में अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त तव्हां रोज़ाना ॾींहं में 100 दफ़ा सुभान अल्लाह व बिहम्दिही पढ़ंदव त तव्हांजा समुंड जी झग जेॾा बि अगरि गुनाह हूंदा त अलाह ताला माफ़ करे छॾींदो। इहे कहिड़ा गुनाह आहिनि? इहे सगीरा गुनाह। सुभान अल्लाह व बिहम्दिही तव्हां पढ़ंदा त तव्हांखे नेकी अलॻि सां मिलंदी ऐं गुनाह अलॻि सां माफ़ कया। केॾी प्यारी ऑफर आहे। की ॿी जॻह ते पाण फरमाइनि था जेको इंसान सुठे नमूने वुज़ू कंदो आहे त हथ धोइण सां हुनजा हथनि जा गुनाह विया, अखियूं धोइण सां हुननि जूं अखियुनि जा गुनाह विया, पेर धोइण सां हुनजा पेर जा गुनाह विया, यानी पूरे जिस्म ते जिते जिते हुनजो वुज़ू जो पाणी लॻे थो त उनजा उहे गुनाह छणी था वञनि। केॾो प्यारो ऐं आसान दीन आहे। वॾा गुनाह यकीनन इंसान खे कंदे बि ड्रिॼ लॻंदो आहे, पर जेको हुन में आदी थी थो वञे त पोइ हुनखे हुनजो को ड्रिॼ बि ख़ौफ़ बि महसूस ई कोन थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त हुनजी दिलि खे ज़ंग लॻी चुको आहे। त जीअं पाणी लॻण सां लोह खे ज़ंग लॻी वेंदो आहे, अहिड़ी तरह इंसाननि जी दिलुनि खे बि ज़ंग लॻी वेंदो आहे। इन ते सहाबा ने अर्ज़ु कयो त अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ उनजो इलाज छा आहे? उनजो हल ॿुधायो असांखे। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मौत जो कसरत सां ज़िक्र करणु। हीअं न त मौत जी तस्बीह खणी वेठा हुजो, मौत मौत न, यानी मौत खे यादि करणु। यानी जेको ही मां हींअर गुनाह करियां पियो त इन जो मूंखे अलाह जे आॾो जवाबु ॾियणो आहे, मुंहिंजी पेशी थींदी। जॾहिं इहो ख़्यालु हूंदो त इंसानु ऑटोमेटिकली उहो गुनाह बि छॾे ॾींदो। ख़ुसूसन वॾो गुनाह, गुनाह कबीरा, उन खां त हर हाल में हुनखे बचिणो आहे। ऐं ॿियो क़ुरान जी तिलावत। क़ुरान आहे दिलुनि जो इलाज। दिलुनि में जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जो इलाज, उन जी शिफ़ा हिन क़ुरान में। पाण हर हिकु शइ जो हल ॿुधाए विया आहिनि। हिते दिलि जो बि इलाज ॿुधाए थो। यानी तव्हांखे कंहिं दिलि जे डॉक्टर ॾे वञण जी ज़रूरत बि न आहे। तव्हांखे सिर्फ़ु क़ुरान जी तरफ़ रुजू थियणो आहे। उहो बि घर वेठे, आसान तरीक़ो। बाक़ी वॾा गुनाह तौबा खां सिवा माफ़ कोन थींदा। अलाह ताला इहो बि ऑप्शन ॾिनो आहे, तव्हां अगरि सॼी ज़िंदगी पंहिंजी 100 सालनि वारी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारी आहे, हींअर तव्हां ज़िंदा आहियो, तव्हां होश में आहियो, तव्हांजा फ़रिश्तो न ॾिठो आहे मौत जो, तव्हां उन्हनि खां तौबा करियो त इनशा अलाह ताला फरमाए थो त मां तव्हांजा उहे बि गुनाह माफ़ करे छॾींदुमि। पर जिन जो अगरि तव्हां हक़ खाधो आहे हिन दुनिया में त तव्हांखे उहो हक़ अदा करणो, उनजी माफ़ी अलाह वटि न आहे। पहिरीं तव्हांखे उनजी माफ़ी उन बंदे खां वठणी पवंदी, उन खां पोइ तव्हां अलाह खां माफ़ी वठंदव त पोइ इनशा तव्हांखे माफ़ करे छॾींदो। पर सोचो उन्हनि माण्हुनि जी जेके कंहिं इदारे जा सरबराह आहिनि या मुल्क जा सरबराह आहिनि, जेका बजट अचे थी, बजट में केतिरनि माण्हुनि जो हिसो आहे, कंहिं अगरि तालके लेवल ते बि आहे उहा बजट, उन में बि त अगरि घटि तइदाद वठां त पोइ बि त कुझु लखनि ते मुश्तमिल हूंदी उहा तइदाद। हाणे तव्हां हिन लखनि माण्हुनि खां कीअं माफ़ी वठंदा? बिल्कुलु बि कोन था वठी सघो। सोचो त उहो माल खाइण खां पहिरीं सोचो किथे इहो तव्हांजो माल तव्हांजे लाइ हलाकत जो सबबु त नथो बणिजे। गौर करणो घुरिजे। ऐं उन शइ जी ख़्वाहिश न करियो जंहिंसां अलाह अवां मां हिकिड़नि खे ॿियनि ते फ़ज़ीलत ॾिनी आहे। अलाह फरमाए थो तव्हां हसद न करियो। मां तव्हां मां किन खे फ़ज़ीलत ॾिनी आहे। मर्द खे फ़ज़ीलत ॾिनी आहे मूं औरत ते। कंहिंखे मूं ग़रीब पैदा कयो त कंहिंखे मूं अमीर पैदा कयो। कंहिंखे मूं ख़ूबसूरत पैदा कयो त कंहिंखे मूं बदसूरत पैदा कयो।
कंहिंखे मूं हिकिड़ी शइ वधीक ॾिनी आहे ऐं कंहिंखे मूं उहा शइ घटि ॾिनी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अलाह ताला हर इंसान खे हिकु जहिड़ो त पैदा नाहे कयो। कंहिं में कहिड़ी ख़ूबियूं रखियूं अथई, कंहिं में कहिड़ी ख़ूबियूं रखियूं अथई। हर इंसान खे पंहिंजी पंहिंजी ख़ूबी सुञाणणु घुरिजे ऐं उन ते कोशिशि करणु घुरिजे। आख़िर भला हसद करे, साड़ करे, बुग़्ज़ करे छा हासिलु करे वठंदो? अगरि कंहिंखे औरत पैदा कयईं त हाणे औरत उहा अंदरि ई अंदरि में घुटंदी रहे त मां मर्द छो न आहियां, मां औरत छो आहियां? मुंहिंजे मुड़ुस खे मूं ते फ़ज़ीलत ॾिनी अथई हिकिड़ो दर्जो, मूंखे छो न ॾिनई? अगरि इहा दीनदार ऐं नेक औरत हूंदी त उहा वरी पंहिंजी फ़ज़ीलत ॻोल्हण जी कोशिशि कंदी। हाणे उनजी छा फ़ज़ीलत आहे? त अगरि उहा औरत माउ आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त माउ जो दर्जो 3 दफ़ा मथे आहे पीउ खां, ऐं माउ जे पेरनि जे हेठां अलाह ताला औलाद जे लाइ जन्नत रखी आहे। क़ुर में 4 मक़ामात ते अलाह ताला फरमाए थो, शिरक खां फ़ौरन बाद वालिदैन जा हुक़ूक़ आहिनि। उन वालिदैन में इहा औरत बि शामिल आहे। क़यामत वारे ॾींहुं करोड़े ई मर्द हूंदा जेके हज़रत फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा, हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा, हज़रत आइशा रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐं ॿियुनि अज़वाज मुतहरात खां तमामु पोइते हूंदा। उहे मर्द थी करे बि इन्हनि औरतुनि जी पेर जी मिटी जे ख़ाक जे बराबरि बि कोन हूंदा। त अॼु जी औरत खे बि ॾिसणु घुरिजे त उहा बि औरत अज़वाज मुतहरात जे ॿुधायल तरीक़े सीरत ते हले। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी धीउ हज़रत फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे ॿुधायल तरीक़े ऐं उन जी सीरत ते हले त इहा औरत बि पंहिंजो दर्जो इंशाअल्लाह बुलंद करे वेंदी। इन औरत खे घुरिजे बजाए जो हू साड़ करे, हसद करे कंहिंसां, हू नेकियुनि में ख़ैर वारे कम में अगराई करे। ख़ैर वारे कम में अगराई करण सां हू पंहिंजे मुड़ुस खां बि अॻियां वधी वेंदी। हर इंसान खे घुरिजे त जेका अलाह ताला उनखे नेमत अता कई आहे, उहा घटि ॾिनी अथई या वधीक ॾिनी अथई, उन ते बि शुक्र ऐं सब्र करे। शुक्र कंदो त अलाह ताला फरमाए थो त मां तोखे अञा वधीक ॾींदुसि। सब्र बि करिणो आहे, छो जो अलाह खां सवाइ ॿी का हस्ती कोन्हे तव्हांखे का बि शइ ॾेई सघे। कि इंसाननि हिकिड़ा कूड़ा रस्ता इख़्तियार कया आहिनि त तव्हांखे फलां फलां बि ॾियण वारो आहे, केरु बि कोन्हे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अगरि तव्हांजे बूट जी कही बि टुटी पए त उहा तव्हांखे अलाह खां वठणी आहे। यानी इहा मामूली हिकिड़ी ख़सीस शइ बि तव्हांखे केरु ॾियण वारो कोन्हे। का हस्ती अलाह ताला पैदा कोन कई आहे जो ख़ुदि मुख़्तार हुजे ऐं तव्हांखे कुझु ॾेई सघे। अलाह जो हुकुम नाहे त उहो कमु कोन थींदो। तव्हांखे हर हिकु शइ अलाह खां ई घुरणी आहे। जेको इख़्तियार अलाह ताला तव्हांखे ॾिनो आहे, उन ते शुक्र ऐं सब्र कयो। जेकी कुझु मर्दनि कमायो आहे, उन्हनि जो हिसो आहे ऐं जेकी कुझु औरतुनि कमायो आहे, उन्हनि जो हिसो आहे। ऐं अलाह खां संदसि फ़ज़ुल घुरंदा रहो। बेशक अलाह त हमेशह हर शइ जो समूरो इल्मु रखंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। हिन आयत खे हिकिड़ो ग़लति तरह सां कोट कयो वेंदो आहे। हिन आयत मां इहो मतिलबु कढियो वेंदो आहे त औरत बि कमाए सघे थी, मर्द बि कमाए सघे। छो जो ॾिसो अलाह फरमाए थो त औरत जो बि कमाई मां हिसो आहे, मर्द जी बि कमाई मां हिसो आहे। जॾहिं त इस्लाम में आहे अगरि औरत शरीयत जे दाइरे में रही करे ऐं कंहिं मजबूरी जी हालत में कमाए थी त हुनखे इजाज़त आहे। न त सभ खां पहिरीं जेको कमाइण जो हक़ आहे, कमाइण जो इख़्तियार आहे, उहो मर्द खे हासिलु आहे, औरत खे नाहे। औरत खे घर संभालणो आहे, घर जी हिफ़ाज़त करणी आहे, ॿारनि जी हिफ़ाज़त करणी आहे। इहो जेको इंशाअल्लाह अॻे हफ़्ते जेको बयानु थींदो उन में इहा आयत अची वेंदी, उन जी वज़ाहत उन में थींदी। बाक़ी जेका औरत शरीयत जे दाइरे में रही करे अगरि कमाए बि थी त उन जी जेका बि पघार आहे बिल फ़र्ज़ 40-50 हज़ार त उहा सॼी जी सॼी इन औरत जी आहे। उन पघार में उन जे मुड़ुस जो हिकिड़ो रुपयो बि कोन्हे को। उन जो मुड़ुस उन खां 1000 बि नथो वठी सघे, छो जो ख़र्च मुड़ुस कंदो, औरत न। पोइ हीउ कहिड़ो हिसो आहे? हीउ हिसो आहे नेकियुनि जी कमाईअ जो। क़ुर में लफ़्ज़ कसब जेको इस्तेमालु थियो आहे, इहो सिर्फ़ु हिकिड़ी जॻह ते सूरह बक़रा में जेको आयो आहे, उहो आहे मुआइशी कमाई जे बारे में। उन खां अलावा पूरे क़ुर में जेको कसब इस्तेमालु थियो आहे, उहो नेकी जी कमाई जे बारे में इस्तेमालु थियो। कसब हसनात, नेकियुनि जी कमाई, कसब सय्यात, बुराई जी कमाई। इहे बि प्यारियूं आयतूं अलाह ताला नाज़िल फरमाए असांजे लाइ आसानी चाहे। अलाह असांखे क़ुर ऐं हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।